अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अवां जो मेज़बान मुनव्वर हिंद। ईद उल फितर आहे, ख़ुशीअ जो ॾियारो आहे। हर घर में ख़ुशियूं मल्हायूं थी वञनि ऐं हर माण्हू पंहिंजे पंहिंजे मिटनि माइटनि दोस्तनि सां ईद जूं ख़ुशियूं जेको आहे उहो शेयर करे रहियो आहे। ऐं ख़ासि तौर ते सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं हर माण्हू मोबाइल ते, व्हाट्सअप ते ऐं वीडियो कॉल ते पंहिंजे प्री प्यारनि सां या जेके मुल्क या मुल्क खां ॿाहिरि माण्हू रहनि था उन्हनि सां बि ईद जूं ख़ुशियूं शेयर करे रहिया आहिनि। असां बि कोशिशि कई आहे त पंहिंजे स्टूडियो में ईद जे ॾींहुं अहिड़नि प्री प्यारनि खे घुरायूं ऐं जिन खे ख़ुदा ताला कुदरती जेको आहे ॾात जेको आहे उहा अर्पी आहे। ऐं असांजे स्टूडियो में हिकु नाले वारो रागी जंहिंजो सिंध में तमामु वॾो नालो आहे ऐं फ़न जे हवाले सां, राग जे हवाले सां उहो उस्तादु आहे, हुनजा केतिरा शागिर्द आहिनि ऐं हुनजे आवाज़ में बि ख़ुदा ताला हिकिड़ी मिठास रखी आहे। उहो जॾहिं ॻाईंदो आहे त ॿुधण वारे खे दिली सुकून महसूसु थिए थो। लाड़कानी शहर सां हुनजो तालुक़ु आहे ऐं तमामु प्यारो इंसानु, मोहबती माण्हू आहे। उस्तादु इल्ताफ़ समूह असांजे स्टूडियो में मौजूदु आहे। इल्ताफ़ समूह साहिबु तव्हांखे असां पंहिंजे स्टूडियो में दिलि जी गहराईअ सां भलीकार बि चऊं था ऐं ईद जूं लख लख वाधायूं पेश कयूं। वॾी महिरबानी भाउ मुनवर, BT न्यूज़ वारनि जी वॾी महिरबानी जो पंहिंजे स्टूडियो में घुराए कॉल करे ईद जे मौक़े ते ऐं पंहिंजे सॼणनि सां कचहरीअ जो हिकिड़ो मौक़ो ॾिनो। अलाह तव्हांखे बि ख़ुशि रखे, तव्हांखे बि ईद जूं लख लख वाधायूं। ऐं जेके बि दोस्त असांजा ॾिसनि पिया, पूरी दुनिया में सिंधी रहनि था या ॿिया दोस्त सॼे पाकिस्तान आहे, और सभिनी खे लख लख वाधायूं, ईद जूं मुबारकूं सभिनी खे हुजनि। वरी महिरबानी साईं, ख़ैर मुबारकूं, वरी बि अव्हांखे मुबारकूं। ईद जूं ख़ुशियूं आहिनि, यकीनन हर घर में ख़ुशियूं आहिनि, अव्हांजे घर में बि ख़ुशियूं आहिनि ऐं सभिनि सां ईद मिलियो पिया। अॼु वारे ईद जे ॾींहं ते कीअं महसूसु पिया कयो दोस्तनि सां मिली करे, हिते अची करे छा पिया फील कयो? साईं, हक़ीक़त त ही वॾा ॾींहं आहिनि, छो जो ईद जी ख़ुशी हिकिड़ी असांखे इस्लामी निगाह सां उन ख़ालिक़ अकबर जे तरफ़ां ही ॾींहुं हिकिड़ो मुक़ररु आहे जेको असांखे उहो ख़ुशीअ जो हिकिड़ो ॾींहुं मिले थो, त्योहार मिले थो। त असांजो फ़र्ज़ु थो पंहिंजे त पंहिंजे अहबाब, रिश्तेदार, क़रीब दोस्त, पाड़ेसरी या दोस्त जेके शहर में आहिनि या ॿार आहिनि, उन सभिनी सां हिकिड़ो सुठो ॾींहुं आहे ऐं ख़ुशीअ सां, प्यार मोहबत सां उन्हनि सां मिलिजे, उन्हनि सां गॾु कचहरी कजे ऐं ख़ुशीअ जो हिकिड़ो इज़हार उहो कजे। ॾाढी हिकिड़ी इल्ताफ़ समूह साहिबु, तव्हांखे केतिरो अरसो थियो आहे राग जी दुनिया में ऐं इहो कीअं तव्हांखे शौक़ु थियो त मां रागी थियां? सर, असुल में त मुंहिंजा ॿिया बि दोस्त फ़नकार हूंदा, जीअं उस्ताद निसार अली ऐं मोहम्मद जुमन, उहे बि ॻाईंदा हुआ। पोइ उन्हनि खे ॾिसी करे मूंखे बि शौक़ु थियो बचपन खां वठी, 1982-83 खां वठी असां हिन फील्ड में पेर रखियोसीं। पोइ उन वक़्त खां वठी इहा जुस्तजू जारी आहे, पंहिंजे उस्तादनि सां रहियासीं, सिखियासीं। अलाह जी महिरबानी आहे, हिन वक़्तु जो कुझु बि करीम महिरबानी कई आहे उन उस्तादनि जे सदिके, पंहिंजे दोस्तनि, सुठनि दोस्तनि जे सदिके, मालिक पंजनि ॿारनि जी महिरबानी आहे जेको असां हिन फ़न में इज़त बि वरितीसीं, शोहरत बि वरितीसीं, जेतिरी मिली सघी आहे उन करीम जा वॾा अहसान। असांजे स्टूडियो में आया आहियो, कंहिंजो फ़ाइदो वठंदे को गीत बि तव्हां खां ॿुधणु चाहींदासीं जेके माण्हू ॾिसनि पिया सोशल मीडिया ते। तव्हांखे कहिड़ो गीत आहे जेको? असुल में छा आहे त अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, छो जो सॼणनि खे ॾिसंदे उहे अखियूं बि ठरी थियूं पवनि। त उन हवाले सां मां हिकिड़ो ग़ज़ल आसिम नाथन शाही जो तव्हांजे नज़र कयां पियो। ऐं ईअं सम्झो हीअ हिकिड़ी असांजी कल्चर बि आहे जेको आउं चवणु चाहियां थो। नेठि त अॼु हू नेणनि माणा मुरकी पिया, नेठि त अॼु हू नेणनि माणा मुरकी पिया, वरिहल खां पोइ ख्वाब आयाणा मुरकी पिया, नेठि त अॼु हू नेणनि माणा मुरकी पिया, खेतनि में हुन पोपटड़ीअ जो पेर खयों, सरहूं वॾफूं हुरबा धाणा मुरकी पिया,
वरहल खां पोइ ख्वाब आयाणा मुरकी पिया नेठ त अॼु हू नेणनि माणा मुरकी पिया छॼ भरे हुए पीहण आई जान रहते ये असां सॼी पंहिंजी सिंध कल्चर सकाफ़त ऐं जेका असांजा फ़सुल आहिनि शाइर सॼी उहा ॻाल्हि कई आहे पंहिंजी छॼ भरे हुए पीहण आई जान रहते गोरीअ लप में बाझर दाणा मुरकी पिया वरहल खां पोइ ख्वाब आयाणा मुरकी पिया नेठ त अॼु हू नेणनि माणा मुरकी पिया भरसां लंघंदे रहड़ ॾेई वई चूड़ीअ जी भरसां लंघंदे रहड़ ॾेई वई चूड़ीअ जी केॾो मोहबत जो हिकिड़ो इज़हार आहे कंध वराए घाव पुराणा मुरकी पिया वरहल खां पोइ ख्वाब आयाणा मुरकी पिया नेठ त अॼु हू नेणनि माणा मुरकी पिया तमामु ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत शाइरी ऐं ख़ुशीअ जे मौक़े ते तमामु सुठो तव्हां असांखे गज़ल ॿुधायो अल्ताफ़ समूह साहिबु यकीनन असां सिंध में रहूं था सिंध जी ॻाल्हि न कजे त नाइंसाफ़ी आहे सिंध असांजी माउ आहे ऐं उन माउ सां जेको रिश्तो आहे उहो हिकिड़ो मतिलबु क़यामत ताईं हिकिड़ो हुन सां माउ वारो रस्तो आहे उहो निभाए थो माण्हू ऐं पाक पवित्र रस्तो ऐं सिंध में बि ईअं असां पंहिंजी माउ सम्झूं था हाणे ताज़ो इशू हले पियो केनालनि वारो जेके केनाल कढिया पिया वञनि एज़ अ आर्टिस्ट कहिड़ो मुतालबो कंदो त इहे सिंध सां नाइंसाफ़ी न थिए केनाल वारो जेको फ़ैसिलो कयो आहे वापसि वरितो वञे छा चवंदो साईं असां त हक़ीक़त रिक्वेस्ट अर्ज़ु बि कंदासीं वस वारनि खे जेके दोस्त मथे वेठा आहिनि त उन्हनि खे महिरबानी इहो अर्ज़ु कबो छो जो हीअ काइनात आहे ई पाणीअ जी वजूद ते जुड़ियल पाणी न आहे त हीअ काइनात न आहे हाणे पाणी जॾहिं असां खां खसियो थो वञे त ज़ाहिर आहे असांजो जियापो ख़तमु आहे हाणे असांजो जियापो ख़तमु आहे त पाणी खां साथ न असांजो फ़सुलु थिए थो न असांखे ॿियूं के शयूं मिली सघनि थियूं पोइ त माना असां बसि हिते ई वेठे वेठे माण्हू बसि फ़ौत थी हलियो वेंदो न पाणी न आहे त ज़िंदगी न आहे सो इहा ख़ुदारा सिंधियुनि खां ज़िंदगी उन्हनि जी न खसनि त उन्हनि जी महिरबानी रहंदी इहो मुंहिंजो अर्ज़ु आहे यकीनन बिल्कुलु सही ॻाल्हि कई ऐं ॿियो मुंहिंजो तव्हां खां सुवालु आहे त फ़नकार पंहिंजी सॼी ज़िंदगी फ़न खे अर्पे थो ऐं जिदोजहद करे थो वॾे मरहलनि मां गुज़री हिकिड़ो फ़नकार थिए पियो जी जी फ़नकार जो को मतिलबु सरकारी सतह ते क़दुरु न आहे ऐं मोए खां पोइ त उनखे घणो यादि कयो थो वञे उनजी वर्सियूं बि थियनि थियूं मामला थियनि था पर जॾहिं ज़िंदा आहे त उनजो क़दुरु एतिरो न आहे उनजे लाइ छा चवंदो त जेके सरकारी इदारा आहिनि उन्हनि जी पुरगोर लहनि ऐं जेके बीमार आहिनि उन्हनि जी सार लधी वञे या ग़रीबनि जी मदद कई वञे सर ॻाल्हि त हाणे माण्हू चवंदा त हीअ पंहिंजी ॻाल्हि थो करे पोइ इन करे हाणे हिकिड़ो वक़्त जो मौक़ो मिलियो आहे त आउं ज़रूरु ॻाल्हि कंदुसि छो जो मूंसां हाणे रियल ताज़ो माना हिकिड़ो मसइलो आहे मुंहिंजूं ॿई अखियूं माना ज़ाया आहिनि हिकिड़ी त आउं हाणे कराई आहे उन जे हिसाब सां काफ़ी मूं कोशिशि कई त जेकर मूंसां गवर्नमेंट कल्चर सिंध हुकूमत को ताउन करे ॿियनि दोस्तनि बि मुंहिंजे लाइ पोस्टूं छॾियूं हे हो ऐं विच में कल्चर डिपार्टमेंट जे दोस्त ॻाल्हायो बि सही पर हिन वक़्तु ताईं थियो कुझु न आहे ऐं ईअं 5 रुपया कुझु पट सट माना थी विया ऐं कुझु मूंखे जेको वज़ीफ़ो मिलियो आहे हाणे उहो वज़ीफ़ो हिकिड़ो साल में हिकिड़ो मिले थो आर्टिस्ट खे जेको पंहिंजे चांहि पाणी जा पैसा आहिनि 60,000 माना साल में ईअं सम्झो महीने में 5,000 चांहि जा पैसा माण्हू
कुझु बि उहे चङा पैसा था मिलनि, उहे मूं ख़र्च करे पंहिंजे अखि ते ख़र्च कयुमि, अहिड़ो 50-60 हज़ार माना $1.5 लख ताईं मां ख़र्च पाण ते कयुमि। हिन वक़्त ताईं मूंसां का बि माना नथी मदद न थी आहे, सवाइ पर्सनल जेको पंहिंजा उहे मां छा ज़ाती हिन वक़्तु नाला नथो खणी सघां, उन्हनि जो सहकार ज़रूरु आहे थियो मूंसां पर्सनल, छो जो आउं ज़ाती तौरु हिकिड़ो ग़रीब आर्टिस्ट आहियां ऐं आउं बेरोज़गार रहंदो आहियां। पर गौर ॾियणो खपे हिन वक़्त ताईं मां ॿी अख खां बि माना महरूम आहियां। ऐं असां प्रोग्राम जे तवसुस सां उन्हनि वालिदनि खे इहा गुज़ारिश बि कंदासीं त तव्हांजी मदद कनि, तव्हांजो जेको सरकारी सतह ते जेको इलाजु आहे या ऑपरेशन आहे उहो बि कराइनि। ऐं मूंखे उमेदु आहे त हीउ प्रोग्राम ॾिसण खां पोइ ज़रूरु हू राब्तो कंदा आहिनि उन दोस्तनि जा ज़रूरु थियनि था जेके ओसी ताईं जंहिंजी रसाई आहे, पहुच जंहिंजी आहे, हा जंहिंजी सिफ़ारिश आहे या पहुच आहे, उहो फ़न फ़िक्र जी ॻाल्हि बि न अथव। इहो असां महसूसु कयो आहे त को हीउ केॾो वॾो आर्टिस्ट आहे या नंढो आर्टिस्ट आहे, न आहे, उते बसि रसाई आहे, उनजो कमु थिए थो। माण्हू आहे उनजो क़दुरु करणु खपे। मां इन करे इहो चयो त जंहिं पंहिंजी ज़िंदगी फ़न खे ॾिनी आहे त उनजो ओतिरो ख़्यालु करणो बि घुरिजे। आख़िर में कहिड़ो गीत आहे जेको ॿुधाईंदो असां? गीत मुंहिंजो आहे त जेको मशहूरु मुंहिंजी दिलि चए थी उहो तव्हांखे ॿुधायां। त हे आहे त ईद जो ॾींहुं, पर इन कॾहिं कॾहिं अहिड़नि ख़ुशियुनि खां के दोस्त परे बि रहनि था, उन्हनि जे लाइ बि सम्झे इहो परे न आहे, पर हिकिड़ो इज़हार कजे थो उन्हनि जे लाइ त परे रहनि था, पर उहे असांखे दिलि में ज़रूरु यादि आहिनि। ऐं मुंहिंजो पॉपुलर गीत आहे, इन करे आउं अॼु नज़र थो कयां। हाय केॾो परे वियो आहीं, ज़हर जीवन करे वियो आहीं, ज़हर जीवन करे वियो आहीं। मूं त ख़ुशियूं घुरियूं हुयूं तोखां, मूं त ख़ुशियूं घुरियूं हुयूं तोखां, दर्द दिल में भरे वियो आहीं, ज़हर जीवन करे वियो आहीं। को न कंहिं सां मिला पियो मुर्की, को न कंहिं सां मिला पियो मुर्की, मुर्क मुख जी फुरे वियो आहीं, ज़हर जीवन करे वियो आहीं। आख़िरी मक़तो पंहिंजे मुश्ताक खे छॾे तन्हा, पंहिंजे मुश्ताक खे छॾे तन्हा, हीउ छा तूं करे वियो आहीं, ज़हर जीवन करे वियो आहीं। तमामु ज़बरदस्त ऐं तमामु बहितरीनु अल्ताफ़ समो साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी बामनोर। हा जी नाज़रीन, सिंध जे नाले वारे रागी अल्ताफ़ समो जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं ईद जी ख़ुशी जे मौक़े ते तव्हां सां ख़ुशियूं शेयर कयूं, उनजा गीत बि अव्हां जे अॻियां पेश कयासीं। वरी कंहिं ॿिए महिमान सां हाज़िर थींदासीं, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलाम।